ॿी खां अलावा के दादू में ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा रहूं त दादू में सेपको इंतज़ामिया जी नाअहली साम्हूं आई आहे। थंबे में करंट लॻण सबबि 10 में मरी वियूं आहिनि। दादू केरल भरिसां जेके बिजली जा पोल आहिनि उहे इंतहाई ख़तरनाक बणिजी विया आहिनि। काफ़ी मरतबा थंबा किरण सबबि माली नुक़सान पहुतो आहे। उतां जे इलाइक़े वासियुनि खे अवां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा रहूं त दादू में सेपको इंतज़ामिया जी नाअहली साम्हूं आई आहे, जंहिं सबबि थंबे में करंट लॻण सबबि 10 में मरी वियूं आहिनि। मरी वियल मेन जे मालिकनि दादू प्रेस क्लब वारो सेपको इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज कंदे सख़्त नारेबाज़ी कई आहे। इन हवाले सां असां तफ़सील मालूम कंदासीं पंहिंजे रिपोर्टर मंसूर चांडियो खां। त मंसूर चांडियो, कहिड़ा तफ़सील आहिनि अवां वटि, आगाह कजो। जी दानिश, मुज़ाहिरीन में दादू प्रेस क्लब अॻियां आयल आहिनि। मुज़ाहिरीन दायो आहे त दादू सेपको अमलदारनि जी नाअहली सबबि असांजो नुक़सानु थियो आहे। उन्हनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वञे। उन्हनि जो इहो बि चवणु आहे त असीं अॻु में दादू सेपको इंतज़ामिया खे अपील बि कई हुईसीं त तारूं मथे कयूं वञनि, पर उन्हनि अहिड़ो को बि अमल न कयो जो असांजो नुक़सानु न थिए। इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहे काफ़ी अरसे खां इहो नुक़सानु वक़्त ब वक़्तनि थींदो पियो अचे। काफ़ी नाअहलियुनि सबबि, सेपको जी नाअहलियुनि सबबि केतिरो ई ईअं जानी ऐं माली नुक़सान ॿई पिण थींदा पिया अचनि। ऐं अॼु बि हीउ वाक़ियो पेश आयो आहे जंहिं ते मुज़ाहिरीन दादू प्रेस क्लब अॻियां दाहिंदा रहनि था। उन्हनि जो इहो चवणु आहे त दादू सेपको अमलदारनि जे ख़िलाफ़ अहिड़े अमल ते जल्द FIR दाख़िल कई वञे। ॿी सूरत में असां एहतजाज जो दाइरो वधाईंदासीं ऐं असांजो लखें रुपयनि जो नुक़सानु थियो आहे जेको सेपको अमलदारनि खे भरे ॾियणो आहे। ऐं असांखे लखें रुपयनि जो जेको सो मालियत जो नुक़सानु थियो आहे उहो बि बराए महिरबानी असांखे भराए ॾिनो वञे ऐं सेपको इंतज़ामिया ख़िलाफ़ जल्द FIR दाख़िल कई वञे। जी वॾी महिरबानी मंसूर, मां आगाह कयो। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आई अवां ताईं पहुचाईसीं त दादू में सेपको इंतज़ामिया जी नाअहली सबबि हिकु मालवंद माण्हू जूं 10 में करंट लॻण सबबि मरी वियूं आहिनि। उन्हनि इहो मुतालबो कयो आहे, ज़िले इंतज़ामिया तोड़े आला अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त सेपको जे नाअहल अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे सदन जे थियल नुक़सान जो अज़ालो करायो वञे।